सनम दिया जी चाय तो पी वञे हा। अम्मा स्कूल लाइ देरि पई थिए। दिया स्कूल भॻो कोन थो वञे, चाय तो पी वञे हा। अम्मा स्कूल त बराबरि न भॼंदो, पर ड्यूटी बि त फर्ज़ आहे न। स्कूल हलन किथे था, केर तो पुछे। अम्मा हलाइण वारा हलाइनि था, पढ़ाइण वारा पढ़ाइनि था। सव मां को हिकिड़ो चओ त मञा, क़ौम तुंहिंजे पढ़ाइण सां सुधरंदी। अम्मा हिकिड़ो बि हलंदो त 100 ॿार सिखी पवंदा न। स्कूल न हलंदा त तालीम न रहंदी, ऐं तालीम न रहंदी त क़ौम किथां सुधरंदी। बाक़ी हाणे तूं मास्तरियाणी आहीं, हर ॻाल्हि जो जवाबु तो ठहे पिया। जेकॾहिं हिकु ॾीओ बि ॿरंदो त रोशनी त कंदो न। छाते बि छोकिरीअ सां पैशूं पैशूं करी हर को छोकिरी वेठी थी मथो चटी। चांहि पीअण बदिरां हिन जूं रंबीअ जे गन जहिड़ियूं ॻाल्हियूं। स्कूल लाइ देरि पई थियसि। सनम ग़लति छोकिरी कान्हे, ॾाही छोकिरी आहे मुंहिंजी न्याणी ॾाही। हाणे मां हलां थी बाबा। अलाह पर्दे में रखंदे मां पर ॿुधी महिल सां घर वापसि अचां, ठीकु आहे? जी बाबा। सोजरा सनम जो बिलो कर, पकीअ ॿेर में बितर लॻण शुरू थी विया आहिनि। उहो कमीशन जे इम्तिहान जी तयारीअ में लॻी पई आहे, चए थी त मां वॾी ऑफिसरियाणी थींदसि ऑफिसरियाणी। अलाह कंदो जो अहिड़े सिफारिशी दौर में मुंहिंजी धीउ ऑफिसर थींदी। शहरबानो राति जो न चोर चोरीअ ते बीठो आहे, ख़ुदा हुनजी महिनत रायगान कोन कंदो आहे। नेरनि खणी त खाई महिल सां ॿनी था चकर ॾेई अचां। हल ड्रामा सीरियल चंड ग्रहण तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।